सरदार साईं तपेदार छा थियो आहे एतिरो परेशान पियो लॻी सरदार साईं मूंते कातलाणो हमलो थियो आहे जॾहिं बची वी त पोइ परेशान छो आहीं तोखे त ख़ुशि थियणु खपे तपेदार तूं बची वियो आहीं सरदार शाह ज़माने जी पनाह में आहीं तपेदार अॼु खां पोइ तुंहिंजी हिफ़ाज़त असीं कंदासीं तूं सिर्फ़ एतिरो ॿुधाए त तो ते हमलो कंदड़ केरु हुया सरदार साईं शमीर खां सवाइ ॿियो केरु हूंदो मूंखे पक आहे त इहो शमीर ई हूंदो त पोइ हमले करण वारनि खे तूं सुञाणी नथो सरदार साईं हमले वारा लिकल हा मूं ॾिठा कोन हा ठीकु आहे तपेदार जेकॾहिं इहो कमु शमीर कयो आहे त पोइ उनखे सज़ा ज़रूर मिलंदी हाशिम जी बाबल साईं शमीर खे त हिकिड़ो सटको ॾे जीअं होश ठिकाणे ते अची वञनि मां हुनखे फाइटर सम्झी बचाईंदो थो वठां ऐं हू दुश्मन सम्झी विढ़ंदो थो वठे मुंहिंजी रहमदिलीअ खे हू कमज़ोरी थो सम्झे हू सावड़ियो मां चुप रहियुसि मां पंहिंजी ज़ात ते सभु कुझु बर्दाश्त करे सघां थो पर हिननि मज़लूमनि ते थींदड़ ज़ुल्म बर्दाश्त नथो करे सघां बाबल साईं तव्हांजी इजाज़त मिली वई आहे हाणे मां इन शामिर खे टंगो टाली करे अची तव्हांजे कदमनि में उछलाईंदुसि उहे जेका तव्हांखे सज़ा वणे उनखे ॾेई छॾिजो हाशिम जेतिरो जल्द थी सघई शमीर खे हित मुंहिंजी औताक ते वठी अच तपेदार अॼु खां पोइ मुंहिंजा बॉडीगार्ड तुंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ तोसां गॾु हूंदा मां हाशिम खे थो चवां त तोखे तुंहिंजे ॻोठ छॾे अचे महिरबानी सरदार साईं शाह ज़मान जे ॾांद जा राग बि था आलापजनि आचर एॾो भलो आहे छा बाबल साईं राकेट खे दिलावर औलाद वांगुरु पालियो आहे चवनि था अॼु ताईं महल का बि न हाराई पर असांजे तूफ़ान जे साम्हूं राकेट मेल हाराईंदो आचर कुझु बि थी पए पर हीअ मेल असांखे हर हालत में खटणी आहे छो त हिन मेल में ज़मीन जी शर्त रखियल आहे ऐं ॿी ॻाल्हि त बंगल खान जी इज़त जो सुवाल आहे वैसे दारो मदार सॼो आहे सुवार जो इहो ॾांद सुमर सां किसान थो भॼे अचर खान इन सुवार खे ख़रीद कर जेतिरा बि पैसा चवे ही बंगुल खान ॾींदो वैसे मां इहो सम्झुसि कोन सुमर खे चईसि त भली सुवार शाह ज़मान जो हुजे पर वंगार बंगुल खान ॾांहुं वणी अथसि दिलावर जे दांत खे गोमल अटकल सां रोकींदो अचे पर ईअं जे कंहिंखे बि ख़बर न पवे न त वॾो गंद थींदो उमर जेके पैसा चवंदो ॾींदासीं पर असांजे तूफ़ान खे पार पुॼाए पर जे असां हारायोसीं त ज़मीन बि वेंदी पत बि वेंदी पोइ वॾो गंद थींदो बिल्कुलु वैसे इज़त जो सुवाल आहे मां अॼु ई लिख छिप में सुमर सां मिलां थो वैसे पैसे बि वॾी करामत आहे आचर जो इहो कमु थियो त तोखे बि मां माला माल करे छॾींदुसि ठीकु आहे हाणे तूं वञ वञी तूफ़ान जी ख़िदमत कर ऐं शाम वञी सुमर सां मिल जे ₹1,00,000 ते राज़ी थो थी वञे तॾहिं बि ठीकु आहे वैसे ₹1,00,000 में सुमर राज़ी थी वई चङो मां हलां पाणी ॾे राजुल
तुरे सदी अदा कुछ अल्लाह जो करम आचर तू बुधा अज हिन पासे कीअं निकिरी पई अदा सुमर तोड़े पे आयसि भले ई करे आए दा हलो ताकत भला तुंहिंजी ख़िदमत चाकरी कयां न सुमर तूं मिली वे बच्चा तुसां ॻाल्हियूं करियूं छो बीठे बीठे करे था वठूं हुकुम कर सुमर ॻाल्हि आहे त नाराज़ न थी जाऊं जे सोची त ॻाल्हि तुंहिंजे फ़ाइदे जी आहे अतर हेॾो पको पियो करी ख़ैर त आहे न सभु ख़ैर आहे इहा तो ख़बर हूंदी वैसे बंगुल खान आज सरदार शाह ज़मान खान कांदन जी गोह जो मुक़ाबिलो रखियो आहे हा अचर इहा ख़बर कीअं न हूंदी ऐं सरदार साईं हाशिम ऐं दिलावर जे राकेट जो सुवार आहियां मां बंगुल खान जे तूफ़ान जो सुवार आहियां केरु केतिरो सुवार आहे इहा ख़बर त मैदान ते पवंदी उमिरि जे तूं गोए में अटकल सां बंगुल खान जे ॾांद खे जे मेल खटराई रहिस बंगुल खान तोखे पूरो ₹1,00,000 इनाम ॾींदो अचर तूं त ₹1,00,000 थो चवीं पर जे करोड़ रुपया ॾी न त बि मां सरदार साईं हाशिम ऐं दिलावर सां गद्दारी कोन कंदुसि छो त ॾांत नाले में सिर्फ़ हाशिम ऐं दिलावर जो आहे पर आहे त सरदार साईं जो न उमिरि सोचे वठ तो जे इनकार कयो त बंगुल खान जी बाह जा ओला तुंहिंजे मथां अहिड़ा किरंदा जो विसाए न सघंदे मां मौत त क़बूल कंदुसि पर सरदार सां गद्दारी न मुंहिंजो कमु हो तोखे रेस बंगुल जो न्यापो ॾियणु वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे ₹1,00,000 तो क़बूल करे जा मौत इहा धमकी कंहिंखे वरी अचर असीं सरदार साईं जा जान निसार आहियूं वञी चओ बंगुल खान खे मां तुंहिंजे पैसनि खे टुक बि न हणां अची वियो मुंहिंजो शेर पुट पुट अॼु छा पढ़ी आहे बाबा उस्ताद अॼु असांखे सेखारियो आहे त इंतखाम वठण खां माफ़ करणु बहितर आहे अच्छा त तोरो मास्तर बि सरदार वारियूं ॻाल्हियूं थो करे छा ज़रीना हाणे बंगुल जे ॾांद जी ख़बर पवंदी जॾहिं दिलावर वारो राकेट मुक़ाबले में ईंदुसि जेतिरी ॾांद जी गणती अथई ओतिरी पुट जी अथई हाशिम पंहिंजे रत सां रूह रला ज़रीना असलम खे असां ॼणियो आहे पर राकेट खे बि असां पुटनि वांगुरु पालियो आहे इन करे मां राकेट खे बि पुट सम्झंदो हूअं बि दिलावर केरु असां केरु दिलावर जी शइ असांजी शइ आहे बाबा ॾांद बि कॾहिं पुट थिया ॾिसण में त ॾांद आहे पर शौक़ जे करे असां हुनखे पंहिंजे पुटनि वांगुरु पालियो आहे पुट जॾहिं राकेट मैदान में लहंदो न त चङनि भलनि जा वात पटिजी वेंदा तूं बि वॾो थी राकेट वांगुरु मैदान मारजां पिणे वांगुरु वॾेरनि जो वाठो थी इलेक्शन कुल्हे में विझी इज़त नाहे मिलंदी पुट पढ़ी लिखी पंहिंजे मारनि जी ख़िदमत करण सां इज़त मिलंदी आहे तॾहिं त चङी ॻाल्हि कंदी कर इहो औलाद खे सबक थी सेखारी अण सिधी तरह मुंहिंजा ऐब थी कढी दिभागी के जाजी उठ पानी खणी आ बुख लॻी आहे चवां थी सच त सभिनीनि खे लॻे थी पाए ज़रीना करे त करे छा ज़रीना ॿियो कुझु बि न करे मानी खणी अचे त इहे ज़रीना जा टुंडा पटे छॾींदुसि उथ हाणे हा ॾिसी जा थी शामीर खान शाह ज़माना है सिद्धो माण्हू भली वो ताक़त में असां खां ॾाढो हुजे पर चालाकी में असां खां ज़ोर न आहे जे सुमर ₹1,00,000 वठो कमु वाह जो थी मामा साईं जेकॾहिं असां इहा गोए खटीसीं त साॻी ज़मीन जी लिखत असांखे ॾींदो पाण पैसे में वॾी ताक़त पैसे जे करे वॾा तूर खान बि पंहिंजो ज़मीर विकिणे छॾींदा आहिनि सुमर त मिसकीन माण्हू आहे
लख रुपया मिलस तो पंजो सिर पे विकणे छड़ी। हाँ चर कर खबर है सुमर के किथे केड़ी जगह ते पैसा देना। पैसा वड़ा उमर इनकार कर दियो पैसा वठण। छा सुमर 1 लाख रुपए जी ऑफर कबूल न कई। ऐसे सुमर तो चए त मां सरदार सां गदारी कोन कंदी। इन जो मतलब त असां हाणे शर्त हाराए वेंदासीं। न शामिर न सुमर के असांजो हुकुम मञणो पवंदो। जे अहिड़ी का गलती कई तो हुनजो मौत मुक़दर बणिजी वेंदो। छो जो बंगल सां इनकार ॼण त मौत सां प्यार आहे। हारे से सुमर दिमाग़ ख़राब थी वियो आहे। उन दिमाग़ मां वफ़ादारी भूत करणो पवंदो। मामा साईं पोइ असांखे पहिरू कॾहिं कमी। मां त चवां थो सूमर खे सम्झाइण जो कमु रोज़ हवाले कयो। छो त जेके इज़त जी ॿोली न आहिनि सम्झंदा उहे पादरनि जी ॿोली सम्झंदा आहिनि मामा साईं। आख़िर में शामिर खान ईअं बि कंदासीं कि की सिधी आङुरी सां न ॾिठो त बंगल खान खे आङुर टेड़ी करण ईंदी आहे। पोइ गंद थिए त भली थिए। जेकॾहिं हिन दफ़े बि शाह ज़मान असांखे इहा मल मारे वियो न त पोइ चइनि चङनि जे साम्हूं वेहण जहिड़ा न थींदासीं। इहो को हर हालत में शामिर असांखे खटणी आहे। इंशाअल्लाह असांजो तूफ़ान महल मारींदो। मूंखे तूफ़ान ते पूरो भरोसो आहे। आचर तू रुगो तूफ़ान जी ख़िदमत कर। असां सभु तरीक़ा इस्तेमाल कंदासीं पर हीअ को असांखे खटणी आहे। अचर सम्झई कोन सम्झई साईं सम्झुसि। हाशिम दांदन जी कोई जो मुकाबलो ना है। बंगुल खान ऐं हिन सरदार शाह ज़मान जी ताक़त जो मुकाबलो आहे। मां उन बंगुल खे ॿुधाइण थो चाहियां त ही सरदार शाह ज़मान हिन तरह जो बेताज बादशाह आहे। बाबल साईं बंगुल जो डांद असांजे राकेट जे खुरनि मां जेका दज़ निकिरंदी न उनखे बि पहुची कोन सघंदो। पर बाबल साईं बंगुल जे अंदर में शैतान जो रूह पयल आहे। शैतान जो हू हर क़िस्म जी चालाकियूं बदमाशियूं कंदो। पर असांखे उन ते नज़र रखणी पवंदी। ॼाणा थो मां इन्हीअ बंगुल खान खे जेकॾहिं हुन का बि किरियल हरकत कई त पोइ हाशिम पत्थर जो जवाब पत्थर सां ॾिनो वेंदो। खट न कबी हुन सां। बाबल साईं बंगुल जूं हराम पायूं शुरू थी वियूं। कल्ह सूमर सां बंगुल जो स्वार आचर मिलियो ऐं आचर सूमर खे लख रुपया ॾियण जी आछ कई त जीअं अटकल सां सूमर असांजे डांद खे हाराए। बाबल साईं इहे अथव बंगुल जूं टिकसालियूं। हाशिम मूंखे पक्का त सूमर सिर ॾींदो पर असां सां धोखेबाज़ी न कंदो। बाबल साईं सूमर बंगुल जे लख खे छुॾे छॾियो ऐं बंगुल खे न्यापो ॾियारे मोकिलियो त मां तुंहिंजे लख खे थुक बि न हणां। हाशिम तूं रुगो होशियारी कजांइ। तूं इहो बंगुल खान आहे न हर हरबो इस्तेमाल कंदो। थी सघे तो हू डांद चोरी कराए या डांद खे ज़ख़्मी कराए कुछ भी करे सके थो। इन्हीअ करे चवां थो त तूं होशियार रहिजांइ। हू का बि किरियल हरकत करे सके थो। हर हाल में हाशिम हर हाल में राकेट जी हिफ़ाज़त कजांइ। मूं छा चयो? हर हाल में राकेट जी हिफ़ाज़त कजांइ।
या तुझे मथों जिम्मेदारी आ, तू छा रह जाए। बाबला साईं, रॉकेट मुंहिंजो ॿियो नंबर पुटु आहे। जेकॾहिं अंकुल मुंहिंजे रॉकेट ॾांहुं आङुर खई न, त मां बंगुल जे तूफ़ान खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। हाशिम हाशिम हू कुछ भी करे सके थो। तव्हांखे ॾींहुं राति अखियूं पटे ॾिसणो पवंदो चारो तरफ़। बाबल साईं, तव्हां बेफ़िक्र थियो। मां बंगुल खे पुॼण जे लाइक़ु आहियां। जेकॾहिं हुन का बि हराम पई कई न, त मां हुन जा धाणा कढी छॾींदुसि। हाशिम, अॼुकल्ह इहो दिलावर गुम थो रहे, हिनजी ॻोल्हा कर त किथे आहे। हिते वठी अचेसि। इहो ई शख़्स हिन बंगुल ख़ान जी बेईमानीअ खे सम्झी सघे थो, हू मुंहुं ॾेई सघे। दिलावर हिते ई आहे, मां हुनखे घुराए थो। पर इहा ॻाल्हि दिलावर बि सम्झे थो त ही डांद असां सभिनी जो। ठीकु आहे, हाणे तूं हीअं कर, दिलावर खे वञी ॻोल्ह, जिते मिलई हिते मूं वटि वठी अचे। हाज़ुर बाबू। मूंखे सुञाणींदो? तोखे चङी तरह सुञाणा थो। तूं कॾहिं खां सुहिलो थियो आहीं? रेस बंगल खान जी ॻाल्हि ते कन ई नथो ॾीं। रईस बंगुल ख़ान जो हुकुम अखियुनि ते, पर जेकॾहिं न ॻाल्हि गोए जी आहे त पोइ मां सिर त ॾेई सघां थो, सरदार शाह ज़मन सां गद्दारी न। उमर, रेस बंगल खान सां वंगार वही वञ, वॾो फ़ाइदो मिलंदो चरिया। शाह ज़मान तोखे छा ॾींदो? 3000 रुपया पगार बस न? अरे बेवकूफ़, बंगल खान तोखे लख रुपया ॾींदो, लख रुपया। पर जेकॾहिं तो बंगल खान खे जवाब नो त उन्हनि जो अंजाम मौत हूंदी। शेरो, हाशिम दिलावर मुंहिंजा भाइर, सरदार शाह ज़मान मुंहिंजो सरदार आहे। डांदनि जी सवारी मुंहिंजी किरत आहे। मां पंहिंजी किरत सां कमीण आहे पोइ कॾहिं बि न कंदुसि। अञा वक़्त जी सुमर, सोचे वठ, न त तोखे ख़बर ई न आहे त जंहिंखे मां अखि ॾसियां हुनजी ज़िंदगी खसियां।